आयो लाल सबई चो जेको चवंदो झूलेलाल। अॼु जे प्रोग्राम जी शुरुआत मां ॿिनि सिटनि सां कंदमि जेके मुंहिंजूं लिखियल आहिनि मुंहिंजे पप्पा जे बारे में। पिता त हर कंहिंजा स्पेशल हूंदा, हर कंहिंखे पंहिंजे माउ पीउ सां बेअंत प्यार हूंदो, पर मां पंहिंजे प्यार खे उन्हनि जे विछोड़ खे ॿिनि अखरनि में दर्ज कयो आहे। ॿ लाइनूं उहे चवणु चाहींदसि। याद तुंहिंजी साह सां सांडी अथम, याद तुंहिंजी साह सां सांडी अथम, लुढ़क अखिड़ियुनि जा अञा ताज़ा अथम। याद तुंहिंजी साह सां सांडी अथम, लुढ़क अखिड़ियुनि जा अञा ताज़ा अथम। कोन विसारी आहे मूं ममता तुंहिंजी, कोन विसारी आहे मूं ममता तुंहिंजी, ॻाल्हियूं नंढपण जूं अञा ताज़ियूं अथम। लखे इंसान रोज़ पई थी हित तकियां, लखे इंसान रोज़ पई थी हित ॾिसां, हर शख्स में मां पई तोखे तकियां। पापा हर शख्स में मां पई तोखे तकियां, अची ख्वाब में ही थी कॾहिं तूं रह गुज़र, अची ख्वाब में ही थी कॾहिं तूं रह गुज़र, झुकाए सीस खे थी मां तोखां आसीस मंगा। अची ख्वाब में ही थी कॾहिं तूं रह गुज़र, झुकाए सीस खे थी मां तोखां आसीस मंगा। कठिना कोमल जो जीवन तो बिन, कठिला ॾाढो जीवन कोमल जो तो बिन, श्रद्धा ऐं प्रेम जा गुल अर्पण कया तोखे अथम, श्रद्धा ऐं प्रेम जा गुल अर्पण कया तोखे अथम। याद तुंहिंजी साह सां सांडी अथम, लुढ़क अखिड़ियुनि जा अञा ताज़ा अथम, लुढ़क अखिड़ियुनि जा अञा ताज़ा अथम। हैप्पी बर्थडे पप्पा। तव्हां सभिनी खे ॿुधाईंदे बेहद बेहद ख़ुशी थी थिए। 4 फरवरी हर साल जीअं मां तव्हांखे ॿुधाईंदी आहियां, 4 फरवरी असांजे लाइ हिकु वॾो ॾिणु आहे। इहो वॾो ॾिणु छो आहे? माण्हू त घणा ई हूंदा आहिनि जेके अलॻि अलॻि व्यवसाय में जुड़ियल हूंदा आहिनि, पर के इंसान के ख़ासि हूंदा आहिनि जेके पाण सां गॾु हिन समाज लाइ बि कुझु करे वेंदा आहिनि। जी हाँ दोस्तों, 4 फरवरी जन्मदिन आहे असांजे पूजनीय पिता साहिब श्री मोहनदास रांजन वलेचा जो, ऐं 4 अप्रैल जन्मदिन आहे मास्टर रांजन सिंधु भवन जो। इन ते हिकु ज़ोरदार ताड़ी वॼाईंदा। इहे 2 ॻाल्हियूं आहिनि त मां असुल न विसारींदमि मुंहिंजे नंढड़े नींगड़े मुंहिंजे भाइड़े खे। 4 फरवरी मैरिज एनिवर्सरी आहे जितेंद्र ऐं राखी वलेचा जी। ज़ोरदार ताड़ियूं राखी ऐं जितेंद्र वलेचा लाइ। हर साल जीअं अॼु बि 4 फरवरी असां पप्पा जो जनम मल्हाईंदासीं, छो जो असांखे हमेशह ईअं लॻंदो आहे पप्पा हिते वेठा आहिनि, साक्षात पप्पा आहिनि, सदाईं पप्पा असां सां साण आहिनि। त 4 फरवरी अॼु उहो सभाॻो ॾींहुं आहे। वरी असां सभु परिवार मिट माइट दोस्त पप्पा जा दोस्त यार सभु मिली करे पप्पा खे यादि करे ऐं वरी बर्थडे मल्हाईंदासीं, केक बि कटींदासीं। अॼु जो प्रोग्राम हिन रीति आहे, असांजे विच में अॼु सूफ़ी सिंगर्स आहिनि गिरीश साधवानी ऐं संगीता सरकार। संगीता सरकार कुझु टाइम अॻु आई ऐं सभिनी खे उहा बेहद पसंदि आई। इन करे वरी हिकु दफ़ो उन्हनि खां अॼु थोरो हिंदी सिंधी प्रोग्राम कंदासीं, थोरो अलॻि प्रोग्राम कंदासीं। त अचो, पप्पा खे पहिरीं त असां जन्मदिन जूं बेशुमार बेशुमार वाधायूं था ॾियूं। असां भाॻनि वारा आहियूं पप्पा, असां तव्हांजी औलाद आहियूं। असां बि के सुठा कम कया हूंदा, न त हीअ कोई बि तव्हांजी औलाद न थी सघंदो। हैप्पी बर्थडे पप्पा। हर साल जीअं पप्पा जो जनम मल्हाईंदासीं ऐं हर दफ़े पप्पा जे चए अनुसार प्रोग्राम जी शुरुआत कंदासीं मास्टर रांजन जे आध्यात्मिक गुरु संत डॉक्टर श्री साईं रोचनदास साहिब जन जे भक्ति में कलाम सां, जेको मास्टर रांजन लिखी विया।
अचो इन प्रार्थना सां प्रोग्राम जी शुरुआत था कयूं। हिकु दफ़ो वरी आयो लाल सभई चओ मुंहिंजा साईं रोचल तुझी मैं माप रंपा जहते मुंहिंजा साईं रोचल तुझी मैं माप रंपाया मुंहिंजा सतगुरु रोचल तुझी मैं माप रंपाया जैते तुझी महरत तैंजो जैते तुझी महरत तैंजो विंगो न थींदो वार मुंहिंजा मुर्शिद रोचल तुझी मैं माप रंपाया
मुर्शिद रो चल शाह तुंहिंजी महिमा परंपारा मुंहिंजा सतगुरु रो चल शाह तुंहिंजी महिमा परंपारा तुंहिंजी महिमा परंपारा तुंहिंजी महिमा परंपारा। बोल डॉक्टर रोचलदास साहिब की, सूफी कवि मास्टर रांजन साहिब की, पूज्य पिता श्री मोहनदास वलेचा की, आयो लाल सबई चो। साथियों, जी तो तव्हांखे पहिरीं ॿुधायो कि अॼु जो ही प्रोग्राम थोड़ो अनोखो आहे, हिंदी सिंधी मिक्स आहे। अचो झूलण जे हिक पंजड़े सां प्रोग्राम खे अॻिते था वधायूं। मां राजकुमार जी खे सॾु कंदसि कि अचो झूलण जो पंजड़ो हिकिड़ो ॿुधायो। तारियो लाल भाई गरबो दींदो जिनके दूल्हा तारे हैया हैया देहू चाहे बुलंदर बेरा पल में पार उतारे हैया हैया जिनके छाता गरबो दींदो जिनके दूल्हा तारे हैया 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 हो हैया 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 तारियो दीदी के लख लख वादे दादा मोहनदास वलेचा जो एक जोरदार ताली दीदी ले। हल्की हल्की रथ देरी जड़ पैसा जब जाए हल्की हल्की रथ देरी जड़ पैसा जब जाए हो लोडे लोडे लहर लहर के लोडे लोडे लहर लहर के झूले में तजुलाए हाय हाय झूले में तजुलाए आओ तगायूं दिल बहलायूं जो बैठे मन मारे हैया हैया जिनके जाता घर वो रींदो जिनके दूल्हो तारे हैया 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 रे हैया 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 हो हैया 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 मालिक जे मन में छाए सगंदो केर बुधाए मालिक जे मन में छाए सगंदो केर बुधाए हो नेठ त झूल लाल छॾींदो नेठ त झूल लाल छॾींदो विछड़ियल मुहब मिलाए हाय हाय विछड़ियल मुहब मिलाए हुआ सब जो राको रे पंहिंजे कीन बिहारे हैया हैया जिनके छा सागर बोरींदो जिनके दूल्हो तारे हैया 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 हो हैया 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 लाल पियो वाह वाह हुन भर सजनी साजन तो लाए वेठी वाट निहारिया हुन भर सजनी साजन तो लाए वेठी वाट निहारिया हो गम जी मारी दुखियारी गम जी मारी
हुआ दुखियारी, हर हर हंजू हारे, हाय हाय हर हर हंजू हारे। आओ लगायो दिल बहलायो जो बैठे मन मारे, हैया हैया जिनके चाचा घर बोरिंदो जिनके दूल्हो तारे, हैया 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 रे, हैया 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 हो हैया 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 हो हैया 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 हो हैया 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 हैया। आयो लाल कयो झूलेलाल। दादा मोहनदास शाह जे जन्मदिन जो सभिनी आयल महिमान खे लख लख वाधायूं, करोड़ करोड़ वाधायूं। दीदी तव्हांखे लख लख वाधायूं, करोड़ करोड़ वाधायूं। थैंक यू। सभई सिंधी अॼु जाम ख़ुशि आहिनि, ख़ुशि थींदा बि छो न, असांजे लेजेंड दादा श्री मोहनदास वलेचा जो जन्म जो आहे। मां तव्हां सभिनी जी एॾी शुक्रगुज़ार आहियां। सुबुह खां मूंखे एतिरा मैसेजिस आया आहिनि व्हाट्सएप ते, फेसबुक ते, सभिनी पप्पा खे वाधायूं ॾिनी आहिनि। उन्हनि सभिनी खे थैंक यू। प्रोग्राम खे अॻिते वधाईंदे मास्टर रांझन जे लिखियल हिकु ॿिए गीत खे चवंदासीं। ओ
करे छॾ साईं जे हवाले सब की करे छॾ साईं जे हवाले सभिनी खे जेको थो पाले सब की करे छॾ साईं जे हवाले सभिनी खे जेको थो पाले जप तूं बि तंहिंखे कम पाणे थींदा जप तूं बि तंहिंखे कम पाणे थींदा कम पाणे थींदा ओ कम पाणे थींदा सिक सची आहे त पिणी पाणे ईंदा सिक सची आहे त पिणी पाणे ईंदा दुनिया मां कॾहिं रोको न थींदो दुनिया मां कॾहिं रोकी न थींदो कबो त्याग मज़ो त ॾींदो कबो त्याग त मज़ो त ॾींदो राज़ी रहो रज़ा ते राज़ी रहो रज़ा ते रांझन कुझ न ॾींदा रांझन कुझ न ॾींदा हो रांझन कुझ न ॾींदा रांझन कुझ न ॾींदा सिक सची आहे त पिणी पाणे ईंदा सिक सची आहे त पिणी पाणे ईंदा सिक सची आहे त पिणी पाणे ईंदा आयो लाल सभई चओ ॿियो लाल जो पंजड़ो असांजी भेण कविता ॻाईंदी लालण मुंहिंजी आस पुॼाईंदो लालण मुंहिंजी आस पुॼाईंदो दूल सभ जा दुखड़ा लाहींदो दूल सभ जा दुखड़ा लाहींदो लालण मुंहिंजी आस पुॼाईंदो वाह लालण मुंहिंजी आस पुॼाईंदो
वाह वाह, पप्पा जूं यादियूं सभु ताज़ी थी थियनि। पप्पा जे नाले जी महफ़िल हुजे ऐं ही गीत न हुजे पप्पा जो फेवरेट, मूं दिलि ॾिनी आहे तोखे, महफ़िल अधूरी आहे उन बिना। अचो, पप्पा जो ॿियो हिकु फेवरेट गज़ल आहे, तमामु ब्यूटीफुल, हिनखे वर्ड्स ॾाढा सुठा आहिनि, ध्यान सां ॿुधंदो। दिनिया तोखे बेन दे ननहाईंदुस, कंदिया नाज़ खणी रुसंदिया, तब तोखे मनाईंदुस। मूं दिल
नाज़ खणी रुसंदी तब तोखे मनाईंदुसि मूं दिल ॾिनी आ तोखे सभई चो राजकुमार भैया ॿियो हिकिड़ो कलाम चवंदा आयो लाल कयो झूलेलाल दादा मोहनदास वलेशा जी जन्मदिन जूं आयल महिमान के सभिनी खे लख लख वाधायूं करोड़ करोड़ वाधायूं हिक जोरदार ताड़ी वॼायो दादा लाइ वाह वाह असां दादा के याद करे ही मां कलाम ॻाए रहियो आहियां लगी जोरी जीअ में लगी जोरी जीअ में मुझो सुखी वहम सारी दे सजण खे मां वेठी ॾिसारा ओ हाणे साजन लहंदे समा ओ तॾहिं लहंदा जागा मुझे अखियुनि जा तोखे विसारण मुझे बस में नाहे मां मजबूर आया तोखे विसारण मुझे बस में नाहे मां मजबूर आया ओ सांझ देखा वही दिल हरिया ओ सांझ देखा वही दिल हरिया थी पई मुझे लाए सुहानी गरिया तो में दिल अलाए ॾिठो यार छाहे मां मजबूर आया तो में दिल अलाए ॾिठो यार छाहे मां मजबूर आया सच तो ॿुधाया मजबूर आया सच तो ॿुधाया तोखे विसारण मुंहिंजे सस में नाहे मां मजबूर आया मास्टर रंजन भवन में वेठा आहियो ताड़ियूं हल्कियूं हल्कियूं ताड़ियूं दादा जो जन्मदिन मुझे अचण लाए पको कंहिं कयो
हिक लगिया वने मुंह ॾेखारे मता मौत मारे वने मुंह ॾेखारे मता मौत मारे तोखे विसारण मुंहिंजे वस में नाहे मां मजबूर आया सच तो ॿुधाया मजबूर आया सच तो ॿुधाया तोखे विसारण मुंहिंजे वस में नाहे मां मजबूर आया विसारे तोखे कीअं प्यारा वही विसारे तोखे कीअं प्यारा निर्माण कयो आ तुझे नीह प्यारा निर्माण कयो आ तुझे नीह प्यारा तोसां प्यार कयो आ सांगो सिर जो लाहे मां मजबूर आया सच तो ॿुधाया मजबूर आया सच तो ॿुधाया तोखे विसारण मुंहिंजे वस में नाहे मां मजबूर आया तोखे विसारण मुंहिंजे वस में नाहे मां मजबूर आया तोखे विसारण मुंहिंजे वस में नाहे मां मजबूर आया आयो लाल कयो झूलेलाल तमामु सुठो भाई ताड़ियूं अञा जोर सां वॼनि सुठा सुठा कलाकार अचनि था तव्हांजे एंटरटेनमेंट लाइ अचो मास्टर रंजन साहिब जो हिकु ॿियो कलाम अच त ओरियां तोसां हाल मुंहिंजा सुहिणा साईं अच त ओरियां तोसां हाल मुंहिंजा सुहिणा साईं सुबुह थोड़े शाम मूंखे याद हिकु तूं ई आई तूं ही 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 आई अच तोरा तो हाल मुंहिंजा सुहिणा साईं अच तोरा तो हाल मुंहिंजा सुहिणा साईं सुबुह थोड़े शाम मूंखे याद हिकु तूं ही आई सुबुह थोड़े शाम मूंखे याद हिकु तूं ही आई 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 तूं ही आई
रुठल जे आहे त राज़ी भी थींदे, रुठल जे आहे त राज़ी भी थींदे। बस आया तुंहिंजे मुंहिंजा साईं बस जीअं तूं हलाए, बस आया तुंहिंजे मुंहिंजा साईं बस जीअं तूं हलाए। तूं ही आई 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 तूं ही आई। अच तोरिया तो हाल मुंहिंजा सुहिणा साईं। बेरो अंगण मुझे आवे जो छो तो सताए, हिकु बेरो अंगण मुझे आवे जो छो तो सताए। तू ही आई 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 तू ही आई। अच तोरा तो हाल मुंहिंजा सुहिणा साईं, अच तोरा तो हाल मुंहिंजा सुहिणा साईं। सुबुह तोड़े शाम मूंखे यादि हिकु तूं ही आई, सुबुह तोड़े शाम मूंखे यादि हिकु तूं ही आई 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 तूं ही आई। आयो लाल सभई चओ। असांजे विच में असांजी अॼु जी सिंगर अची वई आहे। मां संगीता खे वॾे आदर सां चवंदमि अचो स्टेज संभालियो। संगीता सरकार पात्रा, उन लाइ वरी हिकु दफ़ो मां इंट्रोडक्शन ॾींदमि। संगीता सरकार पात्रा प्रेजेंटली पद्म श्री अनूप जलोटा जी स्टूडेंट आहे, उन्हनि सां गॾु ॻाईंदी आहे ऐं हिन संगीत में PhD कई अथई। ऐं शी इज़ नॉट सिंधी, सिंधी कोन्हे, इहा बेंगाली आहे, कलकत्ता मां आहे। त प्लीज़ ज़ोरदार तालियुनि सां स्वागत कंदा संगीता सरकार जो। तमामु सुहिणा सुरीला सुरीला कलाकार ॻाईंदी आहे, कलाम ॻाईंदी आहे। ऐं अॼु जो प्रोग्राम जीअं त मां तव्हांखे चयो हिंदी सिंधी आहे, त संगीता कंहिं फिल्मी सॉन्ग सां शुरूआत कंदी, जेको बि संगीता खे वणे। आज जो खुशी के मौके में हम सब एक साथ हुए हैं, उनके लिए तालियां बजा दीजिए और जन्मदिन की बहुत बहुत मुबारकबाद सभी को। तो बहुत ही प्यारा सा एक भजन से शुरू करेंगे। ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है। जानो उठ कर देखो, जीवन ज्योत उजागर है। सत्यम शिवम सुंदरम, सत्यम
संगीता जी, मैं आप सब लोगों को बताना चाहती हूँ, कल रात तक संगीता का आवाज़ एकदम बंद था। वो मुझे क्या मैसेज कर रही थी, ऑनेस्टली मुझे समझ में नहीं आ रहा था कि ये बोल क्या रही है। राइट, बहुत बड़ी ब्लेसिंग्स है माँ सरस्वती की आपके ऊपर। सच में जोरदार तालियां संगीता जी के लिए। अनूप जलोटा के साथ रह के बहुत अच्छा कर रहे हो आप।
एक और आपके चॉइस का भजन कोई भी। ये वाकई ही ब्लेसिंग्स है, और सबसे बड़ा ब्लेसिंग्स तो मैं उल्लासनगर में आती हूँ तो मुझे यही लगता है कि जब जब उल्लासनगर आती हूँ, मेरे गुरु की जो दर है, वसंत शाह दरबार की देन है मेरे ऊपर, तो वो आशीर्वाद तो है ही, बाबा का आशीर्वाद हमेशा है। तो आइए एक गुरु जी का ही एक प्यारा सा भजन आप सभी के सामने पेश करूंगी। है आँख वो, है आँख वो जो शाम का दर्शन किया करे, है शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे, बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बातों में, बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बातों में, मुख वो है जो हरि नाम का सुमरन किया करे, हीरे मोती से नहीं शोभा है हाथ की, है हाथ जो भगवान का पूजन किया करे, मरकर भी अमर नाम है उस जीव का जग में, प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे। ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, ऐसी लागी लगन वो तो गली गली हरि गुण गाने लगी, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, वो तो गली गली हरि गुण गाने लगी, महलों बन के जौवन चली, महलों में पली बन के जौवन चली, मेरा रानी दीवानी कहाने लगी, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन। मेरा
बहुत ही खूबसूरत एक सिंधी भजन जो खास जन्मदिन के उपलक्ष्य में हमेशा गाया जाता है। मैं लास्ट टाइम भी आई थी तो कोशिश कर रही थी कि गाऊँ अच्छा, और इस बार भी कोशिश ही कर रही हूँ। और सिंधी है तो हमेशा कहती हूँ कि सिंधी तो मेरी वसंत शाह दरबार की देन है मेरे ऊपर, मैं गा लेती हूँ पता नहीं कैसे, तो कुछ भूल चूक हो जाए तो माफ़ी। मुबारक मुबारक जन्मदिन मुबारक, मुबारक मुबारक जन्मदिन मुबारक, अचो को निहाड़ो सभिन खे मुबारक, अचो को निहाड़ो सभिन खे मुबारक, मुबारक
बहुत अच्छा, बहुत। यो गीत तव्हां सभिनी खे ख़बर हूंदी पप्पा जे अगले 77 बर्थडे ते मंजो लिखियल जेको असां रिलीज़ कयो। हे तव्हां पोस्टर जिन खे सिंधी ईंदी आहे लास्ट में एक लाइन लिखियल आहे, पप्पा मोहन दास ते नाज़ आहे। इहो हिकिड़ो ॿियो गीत आहे जेको अॼु असां रिलीज़ कंदासीं। मां थोड़ी नंढी कोशिशि कई आहे गीत लिखण जी। इहो बि पप्पा जे हयातीअ ते गीत आहे ऐं हिन दफ़े हिकु ॾाको अधु ॾाको मथे चढ़ी आहियां जो हिन जी तर्ज बि मां तयारु कई आहे, म्यूज़िक बि मां तयारु कई आहे। त इहो पोइ असां ॻाईंदासीं, तेसि ताईं संगीता ॿिया मिठा मिठा गीत ॻाए। ऐं संगीता जी असां सिंधी ॿारनि खे चवंदा आहियूं ॻायो, ये बंगाली आहे। अब खड़े हो जाओ बेटा, कितने साल के हो? 8 साल जी आहे। ज़ोरदार ताड़ियूं वॼायो। सिंधी कलाम थी ॻाए दीपक भैया। असां सिंधी ॿारनि खे हिमथाईंदा आहियूं, हे नान सिंधी आहिनि। 8 साल जी ॿार एॾो सुठो ॻाए थी, पंहिंजी मम्मीअ खे फॉलोअप थी करे। बहुत अच्छा, बहुत अच्छा। आप बहुत बड़े कलाकार बनोगे। ज़ोरदार ताड़ियूं हिकु दफ़ो वरी नंढी गुड़िया लाइ।